अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं एलियस अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा। जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे सिंध जो देवमालाई किरदारु सिराज। मुरतब ताज जो छापाईंदड़ सिंधी अदबी बोर्ड जाम शोरो सिंध। छापो पहिरियों साल 2013 ईस्वी। सिंधी लिसानियात जो कदावर दानिश्वर सिराजुल हक मेमुण डॉक्टर ग़ुलाम अली अलाना। हिकु अलिफ़। तालीम जे लिहाज़ खां सिराज साहब मुआशियात ऐं मालियात जो माहिर हो, पर साॻिए वक़्तु हू सिंधी ॿोली, सिंधी लिसानियात ऐं सिंधी अदब जो हिकु कदावर दानिश्वर बि शुमारु कयो वेंदो आहे। हू हिकु नामवर कहाणीकार, नावल निगार, नाटक नवीस, मुहक़िक़, कालम नवीस, हिकु मशहूरु नक़ाद ऐं सहाफ़त जे मैदान में बि हिकु कामयाबु एडिटर रहियो। सिंधी अदबी बोर्ड जे एतिरियुनि सारियुनि सिन्फ़ुनि में कदावर अदीब ऐं दानिश्वर हुजण जे बावजूदि हू सिंधी लिसानियात जो हिकु क़ाबिल क़दुरु माहिर थी गुज़रियो आहे। सिंधी लिसानियात जे सिलसिले में हिन न फ़क़ति सिंधी ॿोलीअ जे उनवान वारो किताबु लिखियो, पर उन मैदान में हिन जा केतिरा ई मयारी ऐं मालूमाती मज़मून, मक़ाला ऐं तनक़ीदी तबसरा बि शाया थिया। संदसि किताबनि, मक़ालनि ऐं मज़मूननि खे आलमाना हैसियत हासिलु आहे। बे सिराज साहब केतिरनि ई किताबनि जा मुहाग, उन्हनि जा दीबाचा, पेश लफ़्ज़ ऐं उन्हनि ते तहक़ीक़ी तबसरा बि लिखिया, जंहिंजे करे पाकिस्तान तोड़े भारत जे अदबी हलक़नि में खेसि वॾी इज़त ऐं एहतराम जी निगाह सां ॾिठो वेंदो आहे। सिराज साहब पंहिंजे मुतलिक़ हिकु हंधि लिखियो हो त कहाणीअ जे लिखण वारे ज़माने में मूं महसूसु कयो त सिंध में नाटक जी सिन्फ़ ते सिंध जा अदीब ध्यानु नथा ॾियनि, त पोइ मूं नाटक लिखणु शुरू कया। नाटकनि में पहिरियों मंज़ूम नाटक बीजल तुंहिंजी तंद तंवार हिन साॻिए मक़सद सां लिखियुमि। उन खां पोइ मूं महसूसु कयो त नाविल जी सिन्फ़ ते को ख़ासि ध्यानु नथो ॾिनो वञे, त पोइ मूं नाविल लिखणु शुरू कया। ॿ अलिफ़। सिराज साहब जे इल्मी अदबी ज़िंदगीअ जे मुताले मां मालूम थो थिए त शुरूआति में मरहूम मोहम्मद उस्मान ॾीपलाईअ वटि पंहिंजे अदबी ज़िंदगी गुज़ारण खां वठी पोइ सिंधी अदबी बोर्ड में असिस्टेंट सेक्रेटरीअ वारे ज़माने में मोहतरम मोहम्मद इब्राहिम जोए सां गॾु मेहरान रिसाले खे सिंगारण में संदसि साथी रहियो। उन ज़माने खां वठी संदसि वफ़ात 2000 फरवरी 2013 ईस्वी वारे अरसे ताईं सिराज साहब इल्मी ऐं अदबी दुनिया जो हिकु सरगर्म कारकुन रहियो। हिन जो कलम सरकारी मुलाज़मत वारे ज़माने में बि हलंदो रहियो ऐं सरकारी मुलाज़मत मां फ़ारिग़ थियण खां पोइ बि ज़िंदगीअ जे आख़िरी घड़ियुनि ताईं जारी रहियो। बे सिराज साहब जी तसनीफ़ कयल या तर्जुमो कयल किताबनि जे मुताले मां मालूम थो थिए त सिंध जे हिन सपूत लिखण खे पंहिंजे रोज़गार जो वसीलो कोन बनायो। सिंधी समाज में इज़त सां ज़िंदगी गुज़ारण, पंहिंजे औलाद खे तालीम जहिड़े ज़ेवर सां सिंगारण ऐं इनकम टैक्स ऑफिसर जे मनसब तां रिटायर थियण खां पोइ पंहिंजी ज़िंदगी गुज़ारण लाइ हिन वकालत जो पेशो अख़्तियार कयो, जंहिं लाइ बि वॾी जाखोड़ कयई ऐं हू पंहिंजे हिन पेशे में बि तमामु घणो कामयाबु साबित थियो। ॿिए ज़िंदगीअ में एतिरे क़दुरु मशगूल रहण जे बावजूदि सिराज साहब जो कलम हलंदो रहियो ऐं संदसि किताब मुसलसल छपबा रहिया। उन सां गॾु अदबी कॉन्फ्रेंसनि या सेमिनारुनि में बि शिरकत कंदो रहियो ऐं उन्हनि में पंहिंजा मालूमाती तनक़ीदी ऐं तहक़ीक़ी मक़ाला पेश कंदो रहियो। सिराज साहब पीपल्स पार्टीअ जी हुकूमत जे पहिरें दौर में हिलाल पाकिस्तान अख़बार जो एडिटर रहियो ऐं साॻिए वक़्तु ॿियनि अख़बारुनि लाइ तनक़ीदी कालम पिणु लिखंदो रहियो। साॻिए वक़्तु केतिरनि ई किताबनि जा मुहाग, पेश लफ़्ज़ ऐं अदबी तनक़ीदी तबसरा बि लिखिया आहिनि। टियों तसनीफ़ूं। अलिफ़। सिराज साहब केतिरा ई तहक़ीक़ी मक़ाला, मज़मून, कालम, किताबनि जा मुहाग ऐं पेश लफ़्ज़ लिखिया। जीअं अॻु में चयो वियो आहे, हेठि संदसि तबाज़ाद किताबनि तोड़े तर्जुमो थियल किताबनि जा उनवान पेश कजनि था। हिकु ॾखिण मां थो सिज उभिरे कृष्ण चंद्र जे नाविल जो तर्जुमो 1953 ईस्वीअ में छपियो। ॿ सिंध जी इक़्तिसादी तारीख़ SP छबलाणीअ जे किताब जो तर्जुमो साल 1958 ईस्वीअ में शाया थियो। टियों चूंड अमरीकी अफ़साना ग़ुलाम रब्बानी आगरे सां गॾु तर्जुमो कयई साल 1958
58 ईस्वीअ में शाया थियो। 4 ए दर्द हलिया कहाणियूं 1962 ईस्वीअ में शाया थियो। सिंधी ॿोली लिसानियात जे मौज़ूअ ते 1964 ईस्वीअ में शाया थियो। इल्म मुआशियात जे मौज़ूअ ते 1964 ईस्वीअ में शाया थियो। पढ़ाॾो सोई सॾु तबाज़ाद नाविल 1970 ईस्वीअ में शाया थियो। अठूं माण्हू असलूकियूं कहाणियूं 1985 ईस्वीअ में शाया थियो। मरण मुसिया तबाज़ाद नाविल। मुंहिंजी दुनिया मर्ग तरशना तबाज़ाद नाविल। मुंहिंजी दुनिया हेकल व्याकल तबाज़ाद नाविल। तुंहिंजी दुनिया सभु रंग सांवल तबाज़ाद नाविल। प्यासी धरती रमंदा बादल नाविलनि जी ट्रियोलॉजी। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सवाने हयात 1990 ईस्वी बे सिराज जा छपियल नाटक। तुंहिंजी तंद तवार बीजल तबाज़ाद मंज़ूम नाटक। घातू घर न आया तबाज़ाद नाटक। प्रोफेसर तबाज़ाद नाटक। अकबर जे हयातीअ जो हिकु ॾींहुं तर्जुमो नाटक। जर में फोटो जीअं तबाज़ाद नाटक। पूजा ॾिठम पेर तबाज़ाद नाटक ते सिराज जा हेठिएं उनवाननि सां मुख़्तलिफ़ अख़बारुनि में कालम छपिया। मुला जी ड्रोड़ मज़ाहिया कालम। रतीअ जी रिहाण कालम। सियासी मंज़रनामू सियासी कालम से तहक़ीक़ी मकालनि जो कुझु तफ़सील। सिंधी ॿोलीअ जा चंद मसइला। असांजो नक़ाद सखर सेई ॾींहं। सिंधी ॿोलीअ जूं ख़ूबियूं। सिंधी ॿोलीअ जूं ख़ुसूसियतूं लतीफ़ ऐं वहदतुल वजूद वग़ैरह। 4 सिंधी लिसानियात जो हिकु क़दावर दानिश्वर। अलिफ़ मूं शुरूअ में अर्ज़ु कयो आहे त सिराज साहब जो नालो सिंधी लिसानियात जे वॾनि वधवाननि में ॻणियो वेंदो आहे। मूं शुरूअ में अर्ज़ु कयो आहे त सिराज साहब जो नालो सिंधी लिसानियात जे वॾनि विद्वाननि में लिखियो वेंदो आहे। हिन सिंधी ॿोलीअ जी बुनियाद ऐं सिंधी व्याकरण खां सवाइ सिंधू माथर जे मोहन जे दड़े जी खोटाईअ मां हथ आयल मोहरनि खे पढ़ण जे सिलसिले में जेकी काविशूं कयूं हुयूं उन्हनि जो एतराफ़ अमेरिकी ऐं स्कैंडिनेवियन आलमनि बि कयो आहे। सिराज साहब खे इल्मुल लिसान सां इश्क़ु त नंढपण खां ई रहियो हो। उन सिलसिले में हिन संदसि किताब सिंधी ॿोलीअ जे इंतिसाब लिखंदे हिन तरह फ़िकिर कयो आहे। मूंखे ॿोलियुनि जो इश्क़ु हिक तरह सां विरसे में मिलियो आहे। मुंहिंजे पहिरें उस्ताद उन विरसे खे संवारण ऐं सएं दग लॻाइण जो हिकु अजीब दिलि लुभाईंदड़ तरीक़ो कमु आंदो। सिंधी अलिफ़बे सेखारण लाइ पंहिंजे हथनि सां शीशे जे फ्रेम सां हिकु बंदि पेती ठाहियाई, बिल्कुलु पेंडोरा जे पेतीअ जहिड़ी, जंहिंजे ॿिनि पासनि मां आर पार ॿ काठ जूं नड़ांडियूं फरमोटे वांगुरु थिए फिरियूं। उन ॿिनि नड़ांडियुनि ते थुल्हो ड्राइंग कागज़ वेढ़ियल हो। उन कागज़ में 2 कालम हुआ। हिकु कालम में संदसि हथ सां कढियल रंगीन तस्वीरूं हुयूं ऐं उन्हनि जे साम्हूं ॿिए कालम में अलिफ़बे जा मौज़ून अखर हिकु नड़ांडीअ खे हथ सां फेराइण सां तस्वीरूं ॿिए नड़ांडीअ तां डोड़ंदियूं पहिरींअ ते वेढ़जंदियूं वेंदियूं हुयूं। ऐं जॾहिं कागज़ जो उहो वेढ़ो पूरो थींदो हो त वरी ॿी नड़ांडीअ खे फेराइण सां तस्वीरूं उन पासे डोड़ण लॻंदियूं हुयूं। ऐं आउं हैरत सां सॼो ॾींहुं उन जादूअ जे शीशे में अखियूं पायो वेठो हूंदो हुउसि। उहो हो मुंहिंजो सिंधी ॿाराणो। इन पेंडोरा जे पेतीअ मुंहिंजे ज़हन में हमेशह लाइ तजसुस ऐं ॻोल्हा क्यूरियोसिटी जो उमंग पैदा कयो। सिराज साहब सिंधी लिसानियात जे सिलसिले में किताब त सिर्फ़ु हिकु यानी सिंधी ॿोली लिखियो। किताब त सिर्फ़ु हिकु यानी सिंधी ॿोली लिखियो, पर संदसि उहो किताब बि 10 किताबनि जे मयार वारो सम्झ वेंदो आहे। उन खां सवाइ हिन उन मौज़ूअ ते केतिरा ई मज़मून, तहक़ीक़ी मक़ाला ऐं तबसरा पिणु लिखिया। सिंधी लिसानियात वारे मौज़ूअ ते सिराज साहब शोहरत तॾहिं हासिलु कई जॾहिं हिन 1961 ईस्वीअ में सिंधी ॿोलीअ जे बुनियाद जे हवाले सां जग मशहूरु सिंधी आलिम ऐं सिंध शनास जनाब डॉक्टर नबी बख्श बलोच ख़ान जी टिमाही रिसाले मेहराण में 1961 ईस्वीअ में सिंधी ॿोलीअ जी मुख़्तसर तारीख़ जे उनवान सां छपियल मक़ाले ते तनक़ीद कई। उन सिलसिले में सिराज साहब पंहिंजे किताब सिंधी ॿोलीअ जे पेश लफ़्ज़ में लिखे थो
उहे कॾहिं हा सो हिकु ॾींहुं चयोमांसि इब्राहिम जोए खे त इब्राहिम डॉक्टर साहब जन जो मज़मून माण्हुनि में सिंधी ॿोलीअ ऐं तमदन लाइ बिन ग़ैर इल्मी रवायतूं ऐं मफ़रूज़ा आम करे छॾींदो ऐं ॿाहिरियां त सिंधी ॿोलीअ ऐं तमदन खे हिकु ख़ैरात थियल ऐं उधारो सम्झंदा। तूं छो नथो उन जे जवाब में को मज़मून लिखी? कुझु वक़्तु हू वीचार में पइजी वियो ऐं पोइ चयईं त सिंधी ॿोलीअ जी अज़मत ऐं अहमियत खे अहिड़ा मज़मून को छियो रसाए सघंदा? सा ॻाल्हि मुंहिंजो ज़हन क़बूल ई नथो करे। हर कंहिंखे पंहिंजी राय जे इज़हार जो अख़्तियार आहे ऐं डॉक्टर साहब जन पंहिंजे उन हक़ खे इस्तेमालु कयो आहे। तूं जे करे उन खां मुख़्तलिफ़ राय रखी थो त तूं बि खणी मज़मून लिख। जेका राय वधीक इल्मी हूंदी उन जो ई ज़्यादातर पढ़ंदड़ क़दुरु कंदा। सिराज साहब अॻिते हली लिखे थो, जॾहिं मुंहिंजो मज़मून शाया थियो त ॼण त हिकु हंगामो मची वियो। कनि शाबाश ॾिनी त कनि कचियूं गारियूं। एॾो अहसासु थियुमि त जेकॾहिं मुंहिंजे मज़मून माण्हुनि खे सोचण ते मजबूर कयो आहे, संदन ज़हननि खे लोॾे विधो आहे त ज़रूरु मंझसि का ॻाल्हि आहे। डॉक्टर साहब जन पिणु उन मज़मून जे जवाब में हिकु मज़मून लिखियो, जंहिंजे जवाब में मूं वरी कुझु गुज़ारिशूं उन जवाब दर जवाब जे जवाब में लिखियूं, पर उन सिलसिले में 1959 ईस्वीअ खां सिंधी ॿोलीअ ऐं तमदन बाबति मुंहिंजे ज़हन में कुझु अहिड़ो हैजान पैदा कयो जो बयान खां ॿाहिरि आहे। ते सिराज साहब अञा बि अॻिते लिखे थो, अवी उन मां अंदाज़ो लॻायो त 1960 ईस्वीअ जे सियारे में 5-6 दफ़ा मोहन जे दड़े जे वीराननि में विछायतनि वांगुरु मिटी छाणींदो रहियुसि। मूंखे जवाब में बि मोहन जे दड़े जा माण्हू चापोई ॾाढ़ी ॿटूं कट वार विचां सींड निकितल ऐं ज़ालूं आज जे ॿाहिनि सां कुल्हे ताईं ढकियल ॿाहूं, नक में भूलो, वारनि में काठ जी फणी विधल मूंसां सिंधी ॻाल्हाईंदे नज़र ईंदा हुआ। उन सपने जे आलम में ई उन खां पोइ वारा 3 साल गुज़ारियमि ऐं उन वक़्तु मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जे क़दीम रस्म ख़तनि ऐं ॿियनि अहिड़नि मौज़ूअनि ते किताब चिटींदो रहियुसि। उन विच में डॉक्टर साहब जन पंहिंजनि मज़मूननि खे कुझु हार सिंगार ॾेई अॻे खां अॻिरो करे किताबी सूरत में शाया करायो। किताब शाया थियो त यार वरी मुंहिंजे पोयां पइजी वियो। ख़ैर साईं, किताब लिखियुमि ऐं अॼु अव्हां जे हथनि में आहे। जॾहिं डॉक्टर साहब जन जे मज़मूननि जे जवाब में मज़मून लिखियो हुउमि तॾहिं मुंहिंजो मक़सदु फ़क़ति संदन क़ाइमु कयल मफ़रूज़नि ऐं दलीलनि खे टोड़ण जो हो ऐं उन लाइ मूं हिकु मनफ़ी तरीक़ो अख़्तियार कयो हो। यानी जेके ग़लति मफ़रूज़ा संदन मज़मून में हुआ उन्हनि खे रद्द ॾियणु काफ़ी सम्झो हुउमि, पर उन मज़मून में बि मूं उहो चयो हो त बावजूदि उन ॻाल्हि जे त सिंधी ऐं संस्कृत जो माइटाणो नातो साबित थिए थो, सिंधीअ जी तारीख़ संस्कृत खां बि कोन्ह आहे ऐं हिकु तरह सां संस्कृत ऐं उन सां लाॻापियल तमदन सिंध ऐं सिंधी ॿोलीअ मां उछरिया आहिनि। जॾहिं 4 साल खनि ॿोलियुनि जी तारीख़ सिंधी तमदन ऐं मोहन जे दड़े मुतलिक़ कुझु क़दुरु वधीक मुतालियो कयुमि त हैरत अंगेज़ ॻाल्हियूं नज़र आयूं। सभ खां आम ॻाल्हि त उहा नज़र आई त ॿोलीअ जे माहिरनि ऐं तारीख़दाननि सिंधी ॿोलीअ ऐं सिंधी तमदन सां बिल्कुलु माटे जी माउ वारो सुलूक पिए कयो आहे। ॿी ॻाल्हि जंहिं मुंहिंजे ज़हन में मुतरका, सिंधी मुतरका न अरबी मुतरका हणणु शुरू कया, सा उहा त संस्कृत ऐं सिंधीअ जो माइटाणो लाॻापो त आहे, पर ईअं न जीअं असां वटि ज़ुबान ज़द आहे। दरअसल ॻाल्हि मुर्गो ई उबती आहे। सिंधी जेकॾहिं कनि संस्कृत लफ़्ज़नि जे मरहून महिनत आहे त संस्कृत ते त सिंधीअ जो उन खां बि वॾो कर्ज़ु आहे। संस्कृत त हिकु तरह सां सिंधीअ जे ॼाई आहे, सिंधीअ तरह न सही, अणसिंधीअ तरह सही। उहो अहिड़ो अहसासु ऐं ख़्यालु हो जंहिं लाइ मूं सम्झो त दुनिया मूंखे पागल सम्झंदी। उन लाइ सबूत खां सवाइ ॻाल्हाइण वात वॼाइण थींदो। वात विञाइण थींदो। उहो ई सबबु हो जो मूं मोहन जे दड़े जी ॿोलीअ ॾांहुं ध्यानु ॾिनो ऐं जॾहिं उन जे पढ़ण में कामयाबु थियुसि त ज़रे घटि हार्ट अटैक थियण वारी हुई। हक़ीक़त हीअ आहे त
त ॿाहिरीं दुनिया जे माहिरनि वटि सिराज साहिब जी सुञाणप सिंधी लिसानियात जे हिक माहिर जी हैसियत में आहे। जीअं संदसि किताब सिंधी ॿोलीअ जे इभ्यास मां मालूम थिए थो, पर सिंध जे नौजवाननि वटि सिराज साहिब जी सुञाणप हिकु कदावर कहाणीकार, नाविल नवीस, नाटक नवीस ऐं कालम निगार, नक़ाद ऐं मुहक़िक़ वारी आहे। सिंधी ॿोली किताब जे ॿिए छापे में 2 अखर जे उनवान सां सिराज साहिब हिन मौज़ूअनि जे बारे में निहायत ई काराइतियूं ॻाल्हियूं लिखियूं आहिनि। ऐं चाहियां थो त सिराज साहिब जूं लिखियल उहे ॻाल्हियूं पढ़ंदड़नि जे ध्यान लाइ दोहिरायां। हू लिखे थो, 1964 ईस्वीअ खां 2009 ईस्वी यानी 45 सालनि खां पोइ किताब जो ही छापो छपजी रहियो आहे। उन करे उहे 2 अखर लिखणु ज़रूरी बि आहिनि। उन अरसे दौरान समूरी दुनिया में हर शोबे में हर मज़मून ते तमामु घणो कमु थियो आहे ऐं सवें किताब ऐं मज़मून छपजी चुका आहिनि। एतिरे क़दुरु जो रुगो सिंध जे आगाटी रस्म उल ख़त इंडस स्क्रिप्ट ते बि काफ़ी कमु थियो आहे। मुंहिंजे फिनलैंड जे दोस्त डॉक्टर आस्को परपोला उन रस्म उल ख़त जी भञणीअ डिसिफमेंट ते आलीशान कमु कयो आहे। हुन साईं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह मरहूम सां गॾिजी मुहर जे दड़े जे निशानियुनि ते 2 जुल्द छपाया। साॻीअ तरह यूरोप खां सवाइ हिंदुस्तान में बि उन रस्म उल ख़त ते क़ाबिल क़दुरु कमु थियो आहे ऐं सभई किताब छपिया आहिनि। जेतोणीकि के आलिम सम्झनि था त उन में का दरावड़ी ज़ुबान आहे जेका तामिल सां लाॻापियल ज़ुबान आहे, पर परपोला टीम बि उहा ई दावा कई आहे। के हिंदुस्तानी आलिम दावाऊं था कनि त उन जी ज़ुबान संस्कृत या पाली या का ॿी हिंदुस्तानी ज़ुबान आहे। पाकिस्तान में वरी उहे दावाऊं आहिनि त उहा पुराणी अरबी ज़ुबान या उन सां लाॻापियल का सामी सिफ़त ज़ुबान आहे। जेतिरा आहिनि आलिम ओतिरियूं आहिनि दावाऊं। मुंहिंजो चवणु रुगो उहो आहे त ॿेली हीअ तहज़ीब सिंध जा ई आहे। उन करे उन जी ज़ुबान बि सिंध जा ई थी हूंदी। उन करे ई मूं हिन किताब में मुख़्तलिफ़ ज़बानुनि जे बुनियाद ऐं उन्हनि जी बुनियादी लफ़्ज़नि मसलन मिट्री माइट्रीअ जे लफ़्ज़नि या कम काज ऐं धंधनि बाबति लफ़्ज़नि जी भेट करे पंहिंजी राय ज़ाहिर कई। ऐं उहा दावा क़तई कोन थो करियां त को मुंहिंजी भञणी दुरुस्त या सची आहे। मूं बि ॿियनि आलिमनि वांगुरु हिकु राय क़ाइमु कई आहे ऐं उहा उन करे पेश कई अथमि त जीअं सिंध जा आलिम ऐं शागिर्द उन मां उत्साह वठी को आला पाए जो कमु करे ॾेखारीनि। उहा जाखोड़ ई मुंहिंजे लाइ अहम ऐं वॾी ॻाल्हि आहे। 5 अलिफ़ सिंधी ॿोली किताब में सिंधी ॿोलीअ जे पंहिंजियुनि ख़ुसूसियतुनि ख़ासि ख़ुसूसियतुनि जो ज़िक्र कंदे सिराज साहिबु लिखे थो, मुख़्तसिर तौरु आउं सिंधीअ जूं उहे समूरियूं ख़ुसूसियतूं ॻणाए आयो आहियां जेके सिंधीअ जे असलूके ऐं निहायत क़दीम ज़माने में मुकमिल थियण जो पुख़्तो सबूत आहिनि। उन खां सवाइ सिंधीअ जे फ़इलनि ऐं इस्मनि में अदद, जिन्स ऐं फ़इली सूरतुनि जे करे जेके फेरियूं घेरियूं अचनि थियूं उन जो मिसाल कंहिं बि ॿी ॿोलीअ में कोन थो मिले। एतिरो मुकमिल ऐं बाक़ाइदा नहवी निज़ाम हिकु असलूकी ॿोलीअ में ई थी सघे थो ऐं जेके ॿोलियूं कनि ॿियनि ॿोलियुनि मां निकितल हूंदियूं आहिनि उन्हनि जी तक़रीबन हेर फेर खे असुलु ॿोलीअ में लभी सघिजे थो। हाल, मुस्तक़बिल ऐं मज़ार, इस्म, मफ़ऊल ऐं माज़ीअ जा जेके उसूल सिंधीअ में मौजूदु आहिनि उहे बिल्कुलु ई पंहिंजी नोयत जा आहिनि, जिन लाइ सिंधी कंहिं बि धारीअ ज़ुबान जी मरहून मिनत न आहे। ज़मीरी पछाड़ियुनि लाइ उहो चयो वञे थो त ॿिटियूं पछाड़ियूं जीअं त संस्कृत में न आहिनि उन करे ज़रूरु अरबीअ मां आयूं हूंदियूं। मूं उन्हनि पछाड़ियुनि जी क़दामत ते अॻे ई बहस कयो आहे ऐं साबित करे ॾेखारियो अथमि त उहे निशानियूं माउ, आदर्शी ऐं पीउ आदर्शी समाजनि जे वक़्त जी निशानदही कनि थियूं। उहो मुकमल निज़ाम जॾहिं उन वक़्तु ई मौजूदु हो त पोइ अरबीअ जे असर जो सवाल पैदा कोन थो थिए। 6 अलिफ़ सिराज साहिब जे हिन किताब सिंधी ॿोलीअ जे बारे में वॾो नक़ाद प्रोफेसर अली नवाज़ जतोई हो। प्रोफेसर जतोई साहब सिराज साहिब जे हिन किताब में ॼाणायल संदसि नज़रिए जे बारे में रोज़ाना अख़बार महिराण में पंहिंजे मकाले जूं धार क़िस्तूं छपायूं। मूं त प्रोफेसर साहिब जूं उहे क़िस्तूं पढ़ियूं कोन हुयूं, पर जतोई साहिब पंहिंजे उन ई तनक़ीद जे बारे में पंहिंजे किताब वीरू ऐं वहकरा में लिखे थो, सिंधी ॿोलीअ बाबति मिस्टर सिराज जेको किताबु लिखियो हो
तंहिं इल्मी हल्कनि में चङो चौबोल पैदा कयो। थोरा पढ़िया त अलॻि, पढ़ियल तबिके जो ख़ासो तबिको बि उन जी साराह जा ढुक भरण लॻो। उन रुझान खे ॾिसंदे ख़्यालु पैदा थियो त उन किताब जो सही मुल्ह अवाम अॻियां रखिजे त गुमराह न थियनि। ताज़ो विलायत खां इल्मुल लिसान खां वाक़िफ़ थी आयो हुउसि, तंहिं करे हिन मकाले खे इल्मी तर्ज़ ते लिखण जी तौफ़ीक़ हासिल थियमि। मकालो किश्तवार रोज़ानी अख़बार मेहराण में छपजणु शुरू थियो, बेहदि मक़बूल वियो। पढ़ंदड़नि जूं अखियूं खुली वियूं ऐं सिराज साहब जे किताब जी साराह जो बुतखानो भॼी पुरज़ा पुरज़ा थी वियो ऐं वरी छापे हेठि न आयो। हक़ीक़त में साॼीअ धुर वारनि अदीबनि ऐं शाइरनि मां कनि प्रोफेसर साहब जे मज़कूरा मकाले खे ज़रूरु पसंदि कयो हो, पर सिंध ऐं हिंद में रहंदड़ क़ौम परस्त ऐं तरक़ी पसंदि सिंधी अदीबनि ऐं शाइरनि प्रोफेसर साहब जे उन ई मज़मून खे का बि अहमियत कान ॾिनी, छाकाणि त सिराज साहब जी किताब में ॾिनल दलील काफ़ी मज़बूत हुआ। हिन साहब ॿियनि साइंसी ऐं तहक़ीक़ी किताबनि जे हवालनि सां सिंधु माथिरीअ जी तहज़ीब ऐं उन में राइज क़दीम ज़ुबान जे बारे में ॾिनल दलीलनि सां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो हो। उन ई करे प्रोफेसर साहब जंहिं ख़ुशफ़हमीअ में हो त हुन सिराज साहब खे लाजवाब करे छॾियो, हक़ीक़त उन जे उबतड़ हुई। सतल्फ़ सिंधी ॿोलीअ जे व्याकरणी मसइलनि जे बारे में बि सिराज साहब ॿोलीअ जे माहिरनि जो ध्यानु छिकायो आहे। हिन साहब माहवार नई ज़िंदगी रिसाले में सिंधी व्याकरण जा मसइला जे उनवान सां पंहिंजे मकाले में सिंधी ॿोलीअ जे व्याकरणनि जो ध्यानु छिकाईंदे लिखियो त कारहे, काराण, कारठ ऐं कार अहन ऐं काराहुन लफ़्ज़नि में जेकी पछाड़ियूं या पछाड़ीअ जा पद सोफिक्स आहिनि, यानी आ या अनहन, अण ऐं ठे या अठ, उहे असल में छा आहिनि? उन्हनि जे पंहिंजनि धातुनि जी कहिड़ी ज़रूरत आहे या हुई? छा इन पोएं सवाल ते अचिजे थो त ॿियनि अहिड़ियुनि सिफ़तुनि में उन्हनि जो इस्तेमालु महदूद छो थो नज़र अचे? मसलन ॻाढ़ो मां ॻाढ़ाण ऐं ॻाढ़ इस्म ठहनि था, पर ॻाढ़नि या ॻाढ़ठ नथा ठहनि। लफ़्ज़ साओ मां सा या साव ऐं साह या साठ या सावठ कोन था ठहनि। उन्हनि जे बरक्स सावाण ऐं सावक लफ़्ज़नि जो नऊं नमूनो ऐं नई तरकीब मिले थी। लफ़्ज़ पीलो मां फ़क़ति हिकु ई लफ़्ज़ पीलाण ठहे थो ऐं बाक़ी ॿी का बि तरकीब उन मां नथी ठहे, जॾहिं उहे समूरा लफ़्ज़ हिक ई गिरोह जा ऐं नहवी तरह रंगनि सां लाॻापियल सिफ़तूं आहिनि त उन्हनि मां इस्म ठहण जा कानून अलॻि अलॻि छो आहिनि? सिराज साहब जे हिन सवाल जी वज़ाहत सिंधी ॿोलीअ जो तशरीही ग्रामर में इल्म सर्फ़ जो अभ्यास वारे बाब में सिफ़े 238 खां 252 ताईं कई वई आहे। अठूं, हिकु वॾे नक़ाद ऐं तबसरे निगार जी हैसियत में अलिफ़ अॻु में अर्ज़ु कयो वियो आहे त सिराज साहब हिकु वॾो नक़ाद ऐं तबसरा निगार बि हो। हिन केतिरनि ई किताबनि जा मुहाग लिखिया ऐं उन्हनि ते तबसरा बि कया। हू सिंधी लिसानियात जे सिलसिले में बि हिकु वॾो अदबी नक़ाद थी गुज़रियो आहे। जीअं डॉक्टर बलोच साहब जी ॾिनल राय जे हवाले सां अॻु में तफ़सील सां ज़िक्र कयो वियो आहे, अहिड़ीअ तरह हिन साहब सिंधी ॿोलीअ जे इर्तिका किताब जे लिखियल मुहाग में सिंधी ॿोलीअ जे बुण बुनियाद जे सिलसिले में न सिर्फ़ु इल्मी ऐं मयारी तनक़ीद कई, पर मज़कूरा किताब जे बारे में मालूमाती तबसरो पिणु कयो। मिसाल तौरु लिखे थो, हीअ 60 वारे ॾहाके जी शुरूअ जी ॻाल्हि आहे, जॾहिं मूं पंहिंजे ॿोलीअ बाबति मज़मून लिखिया जेके मूं मोहतरम डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच जी सिंधी ॿोलीअ बाबति नज़रिए ते लिखियल मज़मूननि जे जवाब में मेहराण ऐं ॿियनि रिसालनि में लिखिया हुआ। उन्हनि खे मूं का मरबूत शक्ल ॾेई किताबी सूरत में आणण जी कोशिश पे कई, पर मूं महसूसु कयो त कंहिं मज़मून जे जवाब में मज़मून लिखणु निस्बतन सवली ॻाल्हि आहे, पर ॿोलीअ ते किताब लिखण लाइ जंहिं तहक़ीक़ तफ़्तीश ऐं रिसर्च जी ज़रूरत आहे, उहा मुंहिंजे वस खां बिन ॿाहिरि ऐं बालातर हुई। हिकु त सरकारी नौकिरीअ जूं मसरूफ़ियतूं एतिरियूं हुयूं जो वक़्तु कढी लाइब्रेरियुनि जा तवाफ़ करणु मुमकिन कोन हो। ॿियो त ॿोलीअ ते रिसर्च करण लाइ ज़रूरी हो त माण्हूअ वटि लिसानियात जे मज़मूननि जी दर्सी तालीम फॉर्मल एजुकेशन हुजे। यूनिवर्सिटीअ ताईं मूं मुआशियात जो मज़मून खयो हो
ऐं BA ऑनर्स ऐं MA बि उन ई मज़मून जे मोशगाफ़ियुनि जो अभ्यास कंदे पास कई हुयमि। लिसानियात जी दर्सी तालीम में आउं बिना कोरो कागर हुउसि। उन खां बि वधीक हिकु ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में ऐं ज़मीर खे किताब लिखण ते आमादा न करे सघी त ॿोलीअ बाबति लिखंदे मुंहिंजो ज़हनी रवैयो कहिड़ो रहंदो, आलमाणो, दयानतदारीअ वारो या क़ौमी रद्द अमल वारो, जेको डॉक्टर साहब जे मज़मूननि जे जवाब में लिखण लाइ अख़्तियार कयो हो। उन्हनि मुंझारनि में साल अधु लॻी वियो, पर उन विच में अभ्यास जारी रखियुमि ऐं जहिड़ी तहिड़ी रिसर्च बि कंदो रहियुसि। साॻिए वक़्तु दोस्तनि यारनि उहे ताना ऐं महिणा ॾियणु शुरू कया। तव्हां शायदि साईं सरदार अली शाह मरहूम, रशीद लाशारी साहब, जनाब अली नवाज़ जतोई साहब, जेको उन वक़्तु हाल हयात हो, जे अख़बारी प्रोपेगेंडा खां डिॼी उन कम तां हथु खणी वियो आहियां। मुंहिंजो खेनि जवाबु उहो ई हो त उहो सही आहे त जदीद लिसानियात जे पस मंज़र में सिंधी ॿोलीअ ते को बि किताबु कोन्हे ऐं अहिड़ो किताबु लिखणु अशद ज़रूरी आहे, पर उन लाइ आउं मौज़ून माण्हू कोन आहियां। उन लाइ अहिड़े माण्हूअ जी ज़रूरत आहे जंहिं उन मज़मून जी दर्सी तालीम ऐं यूरोप जे कंहिं तालीमी इदारे मां तक़ाबली लिसानियात, सोतियात ऐं इल्मुल इंसान ऐं क़दीम ॿोलियुनि जी तारीख़ ऐं जाग्राफ़ीअ जी तालीम ऐं तरबियत हासिलु कई हुजे। मूंखे अहिड़े शख़्स जी ॻोल्हा हुई जंहिंखे उहा तालीम ऐं तरबियत हासिलु हुजे ऐं इल्मी लिहाज़ खां ग़ैर जानिबदार बि हुजे। अहिड़े शख़्स खे असीं सिंध वारा अर्ज़ु करियूं त हू सिंधी ॿोलीअ ते को इल्मी ऐं साइंसी किताबु लिखी ॾे, जेको मथियनि समूरनि इल्मनि जूं ज़रूरतूं न रुॻो शागिर्दनि लाइ पूरियूं करे, पर आम पढ़ंदड़नि बि उहो सम्झी सघनि त सिंधी ॿोलीअ जी तारीख़ ऐं जाग्राफ़ी छा आहे, उहा किथां आई ऐं केॾांहुं पई वञे, ॿियनि क़दीम ऐं जदीद ॿोलियुनि सां उन जो रिश्तो कहिड़ीअ नोयत जो आहे, उन जी क़दीम ऐं जदीद अदब जी तारीख़ कहिड़े पासे पई वञे ऐं सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़नि खे उन जे वजूद ऐं इर्तिका लाइ छा करणु घुरिजे। तॾहिं मूंखे ख़बर पई त ग़ुलाम अली अलाना नाले हिकिड़ो नौजवान बर्तानिया मां अहिड़ी तालीम ऐं तरबियत वठी आयो आहे। हिन सां को लाॻापो क़ाइमु थिए। तंहिंखां अॻु हिन जा हिकु अधु मज़मून रिसालनि में शाया थिया, जन न रुॻो मूंखे मुतमइन न कयो पर मायूस कयो। अहिड़ो इज़हार नई ज़िंदगीअ जे कंहिं परचे में बि मूं कयो हो। किसो कोता त मूंखे मजबूरन हण तण करे सिंधी ॿोलीअ ते किताबु लिखणो पियो, जेको सिंधी ॿोली जे नाले सां 1964 ईस्वीअ में शाया थियो ऐं बदकिस्मतीअ सां मैदान में ॿियो को किताबु न हुजण करे पाकिस्तान में यूनिवर्सिटीअ जे सतह ताईं तक़रीबन दर्सी किताब तौरु इस्तेमालु थियणु लॻो। ताज़ो मुंहिंजी भेण डॉक्टर फ़हमीदा हुसैन हिंदुस्तान वई हुई। उते ख़बर पियसि त हिंदुस्तान में बि यूनिवर्सिटी सतह ते उनखे दर्सी किताब तौरु इस्तेमालु कयो थो वञे। सिंधी ॿोलीअ में साइंसी किताबनि जी खोट ऐं बदबख़्ती उहा आहे त मुंहिंजी उन ग़ैर साइंसी तरह लिखियल किताब खे उहा अहमियत मिली जंहिंजो उहो लाइक़ु ई कोन्हे। जेतोणीकि उन किताब खे हिकिड़ी शाबाश ज़रूरु ॾियणी पवंदी त उहो किताबु खखर में खड़ो साबित थियो ऐं सिंध अंदरि सिंधी ॿोलीअ बाबति ग़लति मफ़रूज़नि खे रद्द करण जो तदारुक पैदा थियो ऐं सिंधीअ जे वजूद क़दामत तारीख़ ऐं जाग्राफ़ीअ ते पढ़ण ऐं लिखण जो शौक़ु ऐं रिवाजु पियो। उहो ई डॉक्टर ग़ुलाम अली अलाना अॼु सिंध जो हिकु मोहतरम उस्ताद ऐं आलिम आहे। हिन डॉक्टरेट बि करे वरिती ऐं हरे हरे सिंधी ॿोलीअ बाबति मुख़्तलिफ़ पहलुअनि ते रिसर्च कंदो ऐं छपाईंदो रहियो आहे। पहिरियों भेरो अहिड़ो शख़्स सिंधी ॿोलीअ ते लिखणु लॻो आहे जंहिंखे लिसानियात जे क़दीम ऐं जदीद अभ्यास ते मुकमिल कुदरत हासिलु आहे। सभ खां वॾी ॻाल्हि त हिनखे रिसर्च करण जो ॾांहुं बि आहे ऐं खेसि ख़ुदा ॿोलीअ ते साइंसी अंदाज़ में लिखण जी ॾात बि ॾिनी आहे। संदसि मुख्य किताब सिंधी ज़ुबान जा लहजा ऐं उन्हनि जो अभ्यास 1964 ईस्वी, सिंधी ॿोलीअ जो बुणबुणियाद 1974 ईस्वी, सिंधी ॿोलीअ जो अभ्यास 1987 ईस्वी, सिंधी ॿोलीअ जी लिसानी जाग्राफ़ी ऐं सिंधी सूरत ख़ती 1993 ईस्वी संदसि ज़हनी ऐं इल्मी इर्तिका जा मज़र आहिनि। उन्हनि सभिनी किताबनि जे मुक़ाबले में ज़ेर नज़र किताब तहक़ीक़ ऐं रिसर्च जो निहायत उम्दो मिसाल आहे। पोयों भेरो असांखे सिंधी ज़ुबान जे ओसर ऐं इर्तिका जे बारे में साइंसी ॼाण दर्जे बदर्जे समूरनि ज़रूरी हवालनि सां तफ़सीली बयान जी सूरत में हासिलु थी आहे, जेका मुंहिंजी हमेशह खां ज़ाती ख़्वाहिश रही आहे त अहिड़ो को किताबु लिखिजे जो सिंध
ऐं हिन जे तालीमी इदारनि ऐं यूनिवर्सिटियुनि में दर्सी किताब जो दर्जो हासिलु करे। मूंखे ख़ुशी आहे त अहिड़ो किताबु अव्हांजे हथनि में आहे। अलबत् किथे किथे अव्हांखे मूं वांगुरु तशनगी ज़रूरु महसूसु थींदी, पर मूंखे उमेदु आहे त ईंदड़ एडिशन में उहे सकम जेके सकम घटि इख़्तिसार जूं उणायूं वधीक आहिनि से डॉक्टर साहिबु दुरुस्त करे ॾींदो। मसलन संदसि पहिरियों ऐं ॿियो बाबु ज़ुबान, मुआशिरो, इंसान ऐं सकाफ़त ऐं ॿोलीअ जी इब्तिदा ऐं ओसर बिना मुख़्तसिर आहिनि। उन करे तशनगी पैदा थिए थी। मसलन उन ई बाब में इंसान जे इर्तिका में ॿोलीअ जो केतिरो हिसो आहे ऐं इंसानी फ़लसफ़े में ॿोलीअ कहिड़ो किरदारु अदा कयो आहे, उहे ॿई ख़ुश्क मज़मून आहिनि, पर हिन किताब में उन्हनि जो ज़िक्र ज़रूरी हो। नोम चामिस्की पंहिंजे मुहरिकातुल आरा किताब ॿोलीअ बाबति के वीचार 1975 ईस्वीअ में उन्हनि खे ॿोलीअ जा इसरार सॼियो आहे, जंहिंजो सिधो सं तालुक़ इंसानी दिमाग़ सां आहे। चामिस्की उन्हनि इसरारनि खे ॿिनि हिसनि में विरायो आहे। हिकिड़ो आम शयुनि लाइ इंसान जे अक़ीदनि ऐं तवक़ुआत जो सिरिश्तो, ऐं ॿियो उन्हनि सां भरपूर विछोटीअ ते मौजूदु ॿोलीअ जो सिरिश्तो। छा मौजूदा इंसानी ॿोलियूं पहिरें सिरिश्ते सां हम आहंग आहिनि? जेकॾहिं न त उन्हनि लाइ असीं छा करियूं? छा अक़ीदनि खे बदिलाइण जी ज़रूरत आहे या ज़ुबान जे सिरिश्ते में तब्दीलियूं आणणु घुरिजनि? हिते आउं सिंधीअ मां मिसाल ॾियां थो। मूं पंहिंजे किताब में हिकिड़ो नओं नज़रियो पेश कयो हो, जेको मुंहिंजे किताब सिंधी ॿोलीअ में ॾिनल आहे ऐं मुख़्तसरनि उनखे हिननि लफ़्ज़नि में बयानु करे सघिजे थो त ॿोली मुरकब आहे कुदरती आवाज़नि ऐं इंसानी महसूसात जो, ऐं उन्हनि मां पैदा थींदड़ रद्द अमल तौरु नवनि आवाज़नि ऐं घाड़ेटनि जो। उन्हनि में का बि ॻाल्हि मावराई या माबदुल तबैयाती कान्हे। जेकॾहिं कंहिं कुदरती आवाज़ ॾांहुं कंहिं क़ौम या गिरोह जो महसूसाती रद्द अमल मालूम करे सघिजे थो त उन ज़ुबान जो सोतियाती निज़ाम बि मालूम थी सघंदो। सोतियाती निज़ाम मालूम थी वञे त उन जी व्याकरण ऐं ग्रामर खां तायुन करणु ॾुखियो कोन थींदो। जेकॾहिं अलाना साहब जहिड़ो साइंसी तरह तरबियत याफ़्ता लिसानी माहिर सिंधीअ जे उन अंदरूनी जोड़जक ऐं फ़लसफ़े ते लिखे हा त ही ॿियो बाब वधीक मालूमाती ऐं वकीर थी पवे हा। डॉक्टर साहब डिंग डांग वारे नज़रिए में मुंहिंजे नज़रिए जो ज़िक्र ऐं हवालो ज़रूरु ॾिनो आहे, पर उन ते माहिराना नज़र कान ॾी अथसि ऐं न हिन समूरा नज़रिया बयानु करण खां पोइ पंहिंजो को नज़रियो या संदसि कंहिं नज़रिए बाबति तरजीह जो ज़िक्र कयो आहे। उहा अहिड़ी तशनगी आहे जंहिं ते हिन खे गौर करण जी ज़रूरत आहे। सिराज साहब अॻिते लिखे थो, टियों बाब सिंधी ॿोलीअ जी इब्तिदा ऐं ओसर न रुगो काफ़ी तफ़सीली आहे पर जामे पिणु आहे। सिंधीअ जे बुनियाद बाबति हिन वक़्त ताईं जेकी बि नज़रिया आया आहिनि घणो तणो सभु जा सभु डॉक्टर साहब बयानु कया आहिनि ऐं पंहिंजे नज़रिए जो बि हवालो ॾिनो अथसि, जेकी हिन जे अॻियनि ॿियनि किताबनि सिंधी ॿोलीअ जो बुनियाद ऐं अंग्रेज़ी किताब ओरिजिन एंड ग्रोथ ऑफ सिंधी लैंग्वेज में तफ़सील सां ॾिनल आहे। मूं अॻे बि हिकु मज़मून में उन्हनि किताबनि खे सारायो हो। अलबत् मूं खेसि गुज़ारिश कई हुई त आर्यन जे हवाले सां अख़्तियार कयल लफ़्ज़ सैंधोई ते खेसि ॿीहर गौर करणु घुरिजे। जेकॾहिं कनि क़दीम लेखकनि सिंध खे सैंधवा या सियांद या अहिड़े कंहिं ॿिए ग़लति उचार सां उचारियो आहे, जंहिंखे टर्नर जहिड़नि लुग़त नवीसनि पंहिंजे हिंद आर्याई ॿोलियुनि जी लुग़त डिक्शनरी ऑफ इंडो आर्यन लैंग्वेज में अख़्तियार कयो आहे त ज़रूरी कोन्हे त असीं सिंध ऐं सिंधीअ जी महज़ क़दामत साबित करण लाइ उहो ई ग़लति उचार ऐं उन जी नागरी लिखत खे क़बूल कंदा अचूं। सिंध ऐं सिंधी तमामु क़दीम लफ़्ज़ आहिनि जंहिंजो उचार उहो ई हो जहिड़ो अॼु आहे। उन्हनि जो सबूत पहलवी कुतबनि में साफ़ मिले थो, जंहिंमां एतिरो चई सघिजे थो त अवस्था जे वक़्त खां 2400 वरे अॻु उहे ॿई लफ़्ज़ उन साॻे उचार सां उचारिया वेंदा हुआ, बल्कि जॾहिं सीन ऐं हे जी ग़लति मिलत थियण सां सिंध खे हिंद करे पढ़ियो वियो, तॾहिं बि उन खे हिंदो ई करे कोन पढ़ियो वियो, बल्कि अलादरेसीअ खां अल बैरूनीअ ताईं सभिनी उन खे हिंद
ऐं हिंदी सॾण जी ग़लती कई ऐं न हिंदोई या न हंदो या हंदोई जी। उन करे डॉक्टर साहब खे उन मुग़ालते खे दुरुस्त करणु घुरिजे। ॿी ॻाल्हि जंहिं ते नज़रसानी करण जी ज़रूरत आहे सा आहे दरावड़ी या प्रोटो दरावड़ी बुण बुनियाद वारो नज़रियो। उहो एतराफ़ करण लाइ तयारु आहियां त आउं बि शुरूअ में उन नज़रिए खे मञणु लॻो हुउसि, पर पोइ जॾहिं फादर हैरिस ऐं हराज़नी खां वठी डॉक्टर आस्को परपोला ताईं वधीक गूढ़ो अभ्यास कयुमि तॾहिं उन नतीजे ते पहुतुसि त उहो नज़रियो नज़रसानी घुरे थो। उन हद ताईं आस्को परपोला वारनि सां अॼु ताईं मुतफ़िक़ आहियां त उन लाइ तस्वीरी मुतबादिल सिरिश्ते सां मुहनि जे दड़े जे मुहरनि खे शायदि पढ़ी सघिजे त शक न आहे। उन सिरिश्ते मूजिबि कंहिं बि शकिल या तस्वीर में जेका शइ नज़र अचे उन जे नाले सां मिलंदड़ हू बहू ॿिए कंहिं माना जो लफ़्ज़ इस्तेमालु थिए। मसलन जेकॾहिं का शकिल मच्छीअ जी आहे जंहिं लाइ प्रोटो दरावड़ीअ में लफ़्ज़ मेन आहे ऐं उन लफ़्ज़ जी ॿी माना आहे तारो, त पोइ उहो लफ़्ज़ तारो ई अख़्तियार कबो। उहो उसूल त परपोला वारनि लागू कयो, पर छाकाणि त बुनियादी तरह हिननि सिंध जे हवाले खां सवाइ दरावड़ी ॿोलियुनि जा मुतबादिल लफ़्ज़ ॻोल्हणु शुरू कया, तॾहिं हिननि पाण खे बिमलाए छॾियो। हिननि खे यादि रखणु घुरिजे हा त उहे निशानियूं सिंधु माथर जे इलाइक़नि मां लधियूं वयूं आहिनि। उन करे उन्हनि इलाइक़नि जी तबई हवाले खां सवाइ असलियत ताईं पहुचणु मुमकिन न आहे। मूं ज़ाती तरह ऐं तहरीरी तरह परपोला वारनि खे क़ाइल कयो त संदन मुल्क कॾहिं बि सही न बीहंदा जेसीं सिंध या सिंधु माथिरीअ जी तबई हवालनि खे साम्हूं न रखियो वेंदो। उहा ॻाल्हि हिन क़बूल बि कई आहे। हाणे जॾहिं कंप्यूटरनि जो दौरु आहे त पोइ उन्हनि मुल्हनि जी भञणी ॻोल्हे लहणु ॾुखियो न थियणु घुरिजे। उमेद त डॉक्टर अलाना साहब हिन एतिराज़ ते ध्यानु ॾींदो ऐं पंहिंजी रिसर्च खे सही दगलाईंदो। जेतिरे क़दुरु सिंधीअ जो नागर अपभरणश सां रिश्ते जो सुवालु आहे, अलाना साहब उन ते निहायत आलमाना बहस कयो आहे ऐं डॉक्टर चैटर्जी ऐं डॉक्टर जेटले जे पढ़णियुनि मां सही नतीजा अक्स कया आहिनि। मूंखे अलाए छो हिन बाब में उन ॻाल्हि जो अहसासु थियो त काश अलाना साहब पंहिंजी पेश कयल थीसिस लाइ त आहे दुआ उन ज़माने जी उभरंदड़ सिंधी लहजे जा आहिनि, जंहिंखे मक़ामी तरह नागर अपभरणश सॾियो वेंदो हो। थोरो वधीक तफ़सील ऐं अपभरणश जी विरासत ऐं जाग्राफियाई पखेड़ जो चार्ट ॾेई ऐं साॻिए वक़्तु उन्हनि दोहनि जे पढ़णियुनि जे मथां नागरीअ में असुलु दोहा बि लिखिया। पर बहरहाल हिन बाब जे उन हिसे ते अलाना साहब क़ाबिल क़दर रिसर्च कई आहे। बाब चौथों अरबनि जी सिंध ते हुकूमत जे इब्तिदाई दौर में सिंधी ज़बान जी हैसियत बि डॉक्टर अलाना जी महिनत ऐं ज़ुबान शनासी जो निहायत उम्दो मिसाल आहे। हिन बाब खे अलाना साहब सही तरह सां फ़नी ऐं साइंसी दलीलनि सां लिखियो आहे। शायदि उनजो हिकिड़ो सबबु उहो बि आहे त लंदन यूनिवर्सिटीअ में संदसि MA जी थीसिस ई उहा हुई, यानी द अरेबिक एलिमेंट इन सिंध। पर मुंहिंजे ख़्याल में उन जामियत ऐं इल्मी उम्दगीअ जे बावजूदि हिकिड़ी कमी रहिजी वई आहे। सा आहे जेकॾहिं अलाना साहब अखामेनियन यानी पहलवी दौर में साइरस पहिरें ताईं यानी 30 खां 535 क़ब्ले मसीह ताईं वारे दौर में सिंधीअ बाबति सूरत हाल खे बयानु करे हा ऐं पोइ उनखे अरब हमलनि खां पोइ वारी लिसानी सूरत हाल सां भेटे हा त उहा संदसि वॾी ख़िदमत ऐं रिसर्च हुजे हा, छाकाणि त उहो ई हिकिड़ो दौरु आहे जंहिं ते तमामु घटि लिखियो वियो आहे ऐं असांजे तारीख़ जी राय घराणे सां तालुक़ु रखे थो। ज़िंदा ओस्ता जी ज़ुबान बाबति हिंदुस्तान ऐं पाकिस्तान जे पारसी शहरनि जे पंडितुनि वटि वॾो इल्मी ज़ख़ीरो आहे, जंहिंमां ॻच जेतिरो छपियल बि आहे। ओस्ता जी ज़ुबान जे मुताले मां ख़बर पवे थी त ज़मीरी पछाड़ियुनि जो जेको निज़ाम पहलवी ऐं जदीद पारसीअ में आहे उन जी सिंधीअ जी ज़मीरी पछाड़ियुनि सां भेट हिकु निहायत नतीजे खे अभ्यास थी सघे थो। अलाना साहब जेकॾहिं उन दौर खे बहस हेठि आणे हा ऐं ख़ासि करे ज़मीरी पछाड़ियुनि जे हवाले सां त न रुगो ही किताब वधीक जाम
ऐं हमागीर थी पियो आहे, पर को नौजवान उन दौर खे बुनियादु बनाए ज़मीरी पछाड़ियुनि बाबति रिसर्च करे का वज़नी तसनीफ़ असांखे ॾी आहे। बहरहाल उहो रुॻो मुंहिंजी ख़्वाहिश जो इज़हार हो ऐं कंहिं बि तरह सां अलाना साहब ते उन लाइ को हरफ़ कोन थो अचे। मुंहिंजे ख़्याल में डॉक्टर अलाना सभ खां वधीक महिनत ऐं जान फ़िशानीअ सां तहक़ीक़ जो हक़ बाब 5 खां 7 यानी सिंधी ॿोलीअ जे मयारी हैसियत में अदा कयो आहे। सूमरनि समन ऐं कलोड़नि ताईं वारे दौर ते अॻु को अहिड़ो जामियो कमु थियलु कोन हो। उन करे डॉक्टर साहब खे जस हुजे जो हिन सिंध जे मक़ामी माण्हुनि जे पंहिंजी ॿोली ऐं अदब जे वजूद जे बचाव ऐं परवरिश लाइ कोशिश खे हिक ई हंधि उम्दगीअ सां सहेड़ियो आहे ऐं उन लाइ तारीख़ ऐं अदब में जेके बि हवाला हिन खे मिली सघिया आहिनि उहे गॾु कया अथसि ऐं हर हिकु पहलूअ खे निहायत उनाईअ सां तज्ज़ियाती अंदाज़ में सम्झी पुरजी इबियास हेठां आंदो अथसि ऐं उन खां पोइ ई पंहिंजी राय ॾिनी अथसि। डॉक्टर साहब जीअं त पाण बि इस्माइली अक़ीदे सां लाॻापियल आहे ऐं सूमरनि समन जे दौर में इस्माइली अक़ीदे वारनि न रुॻो हुकूमत कई पर हिननि पंहिंजे अक़ीदे जी दावत बि फैलाई, जंहिंजे करे केतिरियूं ई हिंदू ज़ातियूं मुस्लमान थियूं। अक़ीदे जे तसवर खे फैलाइण लाइ हिननि सिंधी ऐं ॿियुनि मक़ामी ॿोलियुनि खे इस्तेमालु कयो ऐं उन हवाले सां संदन गुनान सिंधी अदब में हिकु क़ाबिल क़दुरु ज़ख़ीरो आहे ऐं जंहिंखे अॼु ताईं एतिरी अहमियत न ॾिनी वई हुई। अलाना साहब उन्हनि गुनाननि जी टेक्निकी हैसियत खां वठी उन्हनि जी लिसानी अहमियत ते सख़्तु महिनत करे न रुॻो के नवां गोशा साम्हूं आंदा आहिनि पर ॿोलीअ लाइ ग़लति मफ़रूज़नि खे रेटण लाइ बि चङो ख़ासो मवादु कठो कयो अथसि। काज़ी कादन, मखदूम इस्माइल सूमरे, लुत्फ़ुल्लाह कादरी, शाह करीम ऐं मखदूम नूह वग़ैरह जी ॿोलीअ जे मिसालनि मां साफ़ ज़ाहिर थिए थो त सिंधी ॿोली गच वक़्त खां पंहिंजे ॻाल्हाईंदड़नि जूं न रुॻो रूहानी ज़रूरतूं पूरियूं करण जी सलाहियत रखंदी आई हुई पर दुनवी ज़रूरतुनि वणज वापार ज़ाती ऐं वापारी लिखपढ़ तोड़े तालीम ऐं तदरीस लाइ आला नसर ऐं नज़म जो एतिरो त ज़ख़ीरो वठसि हो जो दुनिया जे कंहिं बि ज़ुबान सां उन जो मुक़ाबिलो करे सघिजे थो। उन लाइ ख़ासि करे उन ॻाल्हि ॾांहुं अलाना साहब जो इशारो बिना मौज़ून आहे त उहो सभु कुझु त असां अरबी पारसी सूरत ख़तीअ में लिखियल नुस्ख़नि मां खयो आहे पर सिंध ऐं हिंद बल्कि दुनिया जे लाइब्रेरियुनि में नागरिक ऐं ॿियनि सूरत ख़तुनि में अलाए केतिरा सिंधी किताब पिया आहिनि जिन खे मंज़र आम ते आणणु निहायत ज़रूरी आहे। बाब 7 खां वठी मौजूदा इल्मु अदब बाबति बाबनि में बि डॉक्टर साहब वॾी जाखोड़ कई आहे। शाह लतीफ़ वारो बाब 7 ऐं सम्झां थो त उन लाइक़ु आहे त उन खे अलॻि किताबी सूरत में शाया करणु घुरिजे छाकाणि त लतीफ़ जी ॿोलीअ खे मुंझारनि मां आज़ादु करे अलाना साहब हिन जी तहज़ीबी ऐं सकाफ़ती अंसरनि खे एतिरो त चिटो ऐं वाज़े कयो आहे जो उहा हिकु नई सौगात आहे। मुंहिंजी खेसि गुज़ारिश आहे त उन बाब खे कुझु वधाए ऐं संदसि हमअसर शाइरनि या मुक़्तदमीन जी ॿोलीअ सां भेटे अलॻि किताब तयारु करे त संदसि असां ते थोरो थींदो। हासिल मतिलबु त सिराज साहब जहिड़ी घण पहलू दानिश्वरनि लाइ हिन मुख़्तसिर मज़मून में तफ़सील सां लिखी नथो सघिजे।